अस्सलाम वालेकुम। जीअं त जो असांजो टॉपिक आहे, अक्सर असां वटि अमाउंट्स जेके ईंदा आहिनि शॉर्ट में लिखिया वेंदा आहिनि, जीअं 1.5 मिलियन, या 1.2 मिलियन, अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ ईंदा आहिनि, 1.5, 2.5, 2.25। इन्हनि जो मक़सदु छा हूंदो आहे, उहे कहिड़े तरीक़े सां हूंदा आहिनि, इन्हनि खे डिस्क्राइब असां छा कंदा आहियूं। 1.5 मिलियन माना 1.5 मिलियन, मतिलबु 1 असां पहिरीं क्लास में डिस्क्राइब करे चुका आहियूं त एका ॾहाका 100,000 कहिड़े तरीक़े सां बयानु थियल हूंदा आहिनि। उन्हनि पहिरें लेक्चर खे ॾिसी करे हे ॿिए लेक्चर जी असां मश्क करे रहिया आहियूं। 1 पोइ लिखंदासीं 500, पोइ कामा, पोइ 30, मतिलबु 1 मिलियन में 6 ज़ीरो हूंदा आहिनि। अहिड़ी तरीक़े सां 3 2 ऐं 5 अची वियो, माना 1,500,000 हे असांजो अची वियो 1 मिलियन जे बराबरि। अहिड़ी तरीक़े सां 1.2 जो मतिलबु इहो आहे 1.1 खे कामा ॾेई करे 2 जो 00 ऐं पोइ 30 ॾींदव, माना छा थी वियो 1,200,000। अहिड़ी तरीक़े सां जेकॾहिं तव्हां वटि अचे 2.25 मिलियन, 2.25 मिलियन जो मतिलबु हूंदो आहे 2.25 मिलियन, 1.25 माना 2.25 मिलियन। हे तव्हां छा कंदव 2.25 00 पोइ 30 ॾींदव, हिन मतिलबु थियो 2,250,000। हे तव्हांजो ईअं थी वियो। हाणे जॾहिं थिए 3.25 मिलियन, 3.25 मिलियन कीअं लिखिबो 2.75, 3.25 हीअं लिखिया वेंदा आहिनि मिलियन्स। 3.25 मिलियन थी वियो। हाणे तव्हां हिनखे फुल कहिड़े तरीक़े सां लिखंदव 2.75 00 पोइ कामा ॾेई करे हे 30 छा कंदव एका ॾहाका 100,000 10,000 100,000 ऐं मिलियन, माना 2,750,000 तव्हांजो अची वियो। अहिड़ी तरीक़े सां जेकॾहिं असां वटि अचे थो 2.5 मिलियन्स, हिनखे एक्सप्लेन कीअं कंदासीं, मतिलबु 2.500, 30 मतिलबु 2,500,000। अहिड़ी तरीक़े सां जेकॾहिं असां वटि अचे 1.3 बिलियन, त हुनखे कहिड़ी तरह कंदासीं, मतिलबु 1 साॻियो कामा ॾींदासीं 300 000 पोइ 000 ॾींदासीं, मतिलबु हे थी असांजा यूनिट जा, हे थाउज़ेंड्स जा, हे मिलियन्स जा, हे बिलियन्स जा, माना 1,300,000,000 अमाउंट अची वियो असांजो। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असां वटि अचे 1.5 बिलियन, उनखे असां कहिड़े तरीक़े सां कंदासीं, अहिड़ी तरीक़े सां कंदासीं 1,500,000, 0,000,000 हे असांजो थी वियो 1,500,000,000, मतिलबु त 1.5 बिलियन, ॿियनि लफ़्ज़नि में चऊं 1.5 बिलियन असां वटि अमाउंट अची वियो। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं चयूं 2.5 बिलियन त 2.5 थींदा हीअं 1.75 बिलियन, ठीकु आहे। हाणे छा कंदासीं 1 लिखी करे कामा ॾींदासीं 75 30 असांजियूं थाउज़ेंड जूं, 30 असांजी यूनिट्स वारियूं, हे असांजो थी वियो 1,750,000,000। तरीक़े सां कोई बि असां वटि शॉर्ट में अचे, जीअं चइबो आहे 1.5 रुपयो, 1.5 हे 1.5 रुपयो थी वियो। अहिड़ी तरीक़े सां 2.5 रुपया जीअं थींदा आहिनि 1.75 2.5 रुपया थी विया। अहिड़ी तरीक़े सां कोई बि तव्हां वटि माण्हू अचे थो तव्हां आसानी सां लिखी सघो था।